नाज़रीन, हैदराबाद ऐं आसपास जे इलाइक़नि में बरसात शुरू थी वई आहे, जंहिं सबबि मौसम खुशगवार थी वई आहे। हैदराबाद समेत सिंध में गजगोड़, खेवण ऐं तेज़ हवाउनि सां बरसात जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। मौसमियात खाते सिंध में ओलह जे बरसातनि जो सिलसिलो अॼु 16 मार्च खां दाख़िल थियण जा इम्कान ज़ाहिर कया हुआ, जंहिं सबबि उत्तर ओलह विचोले सिंध सां गॾोगॾु कराची, ॾखण सिंध, हैदराबाद में बि गजगोड़, मिटी ऐं तूफ़ान सां किथे किथे ॻड़नि जे वसकरनि जा इम्कान ज़ाहिर कया विया हुआ। हैदराबाद में बरसात जो वसकारो शुरू थी वियो, जॾहिं त सखर, जैकबाबाद, शिकारपुर, लाड़काणो, कशमोर, उबावड़ो, खैरपुर, मीरस, घोटकी, कंदकोट, महड़, जोही, वाहीपांदी, खीरथर रेंज, दादू, मोरो, नौशरे फिरोज, कंडियारो, नवाबशाह, काजी अहमद, सेवण, हाला, सकर, न्यू सईदाबाद, शहदादपुर, सांगड़, शाहपुर, चाकर, थर पारकर, उमरकोट, मीरपुर खास, मिठी, मटियारी, छाछरो, अछरो, थर, इस्लामकोट जा इलाइक़ा शामिल आहिनि। तिन में 16 खां 21 मार्च दौरान गजगोड़, मिटी ऐं तूफ़ान सां गॾु किथे किथे ॻड़नि जे वसकरनि सां गॾु बरसातनि जो इम्कान आहे। उन सां गॾोगॾु कराची, बदीन, ठटे, हैदराबाद, जामशोरो, टंडो अलाया, टंडो आदम में बि किथे किथे 18 खां 20 मार्च दौरान हल्की बरसातुनि जा इम्कान पिण आहिनि ऐं केतिरनि इलाइक़नि में बरसात पवण जा पिण इतला आहिनि। उन सिस्टम जो सभ खां वधीक ज़ोर थर ऐं उत्तर सिंध, सखर, लाड़काणो, नवाबशाह डिवीज़न जे इलाइक़नि तरफ़ हूंदो ऐं किथे किथे शदीद मौसमी सूरतहाल जो इम्कान पिण मौजूद रहंदो।